सोशल मीडिया जा नाज़रीन, एक नेक मानू दिल में इरादो कयो तो मुझा मौला जेकॾहिं तू मूंखे 100 दीनार अता करी तो मां तो रब्बुल आलमीन जी राह में ख़ैरात करे छॾियां। अल्लाह ताला उनखे 100 दीनार अता कया। पोइ दिल में ख़्याल कयाई तो ही 100 दीनार पासे ते करे थो रखां, मता कंहिं अवेल सवेल या दुख में या गम में या कंहिं तकलीफ़ में कम अची वञनि। एक रात अचानक हुनखे ॾंद में सूर पियो। डॉक्टर वटि वियो। डॉक्टर चयो त हीउ ॾंदु तव्हांखे कढाइणो पवंदो, न त तव्हांजी तकलीफ़ वधंदी वेंदी। दोस्तो उहो ॾंदु कढाई, वरी उनखां पोइ वरी ॿी राति थी आहे, वरी साॻी तकलीफ़ ॾंद में थी आहे, वरी ॿियो ॾंदु बि कढायईं। वरी टीं राति उनखे वरी साॻी तकलीफ़ थी आहे, वरी टियों ॾंदु बि कढायईं। पोइ दिल में ख़्याल कयाई त ही मूंखे नियत बदिलाइण जी सज़ा मिली आहे। जेका मूं सुठी नियत कई हुई, वरी मां उन पंहिंजे कयल नियत तां फिरी वियसि, उन जी मूंखे मालिक सज़ा ॾिनी आहे। छो न मां उहे 100 दीनार उन रब्बुल आलमीन जी दरबार में ख़ैर करे छॾियां जंहिं मूंखे अता कया हुआ, न त ही बचियल ॾंद बि पंहिंजा कढराए वेही रहंदुसि। दोस्तो कि दुनिया में जेका जल्द खां जल्द शइ मटबी आहे उहा इंसान जी नियत आहे। असां सभिनी खे नियत सुठी रखी करे हिन दुनिया में हलणु ऐं घुमणु घुरिजे। कारोबार कजे त उन में नियत हलाल कमाइण जी हुजे। रोड सां रस्ते सां वञी रहिया आहियूं त नियत इहा हुजे त मौला रस्ते में उन रोड सां उन राह सां जेके बि तकालीफ़ पहुचाईंदड़ शयूं हूंदियूं मां उन्हनि खे पासे ते कंदुसि, त इहा बि नेकी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, कुल्लु मारूफ़िन सदक़तिन, हर नेकी सदको आहे।